नाज़रीन, ईद जे टे ॾींहुं DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह पंहिंजे हाउस मदईजी ते शहरनि सां ईद मिलिया। इबरत अख़बार जे रिपोर्टर आजिज़ भुट्टो, कमांडो पंवर, अक़लियत अॻवान सतराम दास, हाफ़िज़ इनामुल्लाह पंवर, वॾेरो इमदाद जुणेजो, सीनियर सहाफ़ी सुर मीरानी समेत शहर तोड़े पसगरदाईअ मां सभई माण्हुनि, अक़ीदतमंदनि, सिविल सोसाइटी तोड़े चाहींदड़नि ऐं वॾे तइदाद में शहरनि ईद जे टे ॾींहं बि DIG हाउस मदईजी पहुची DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह ऐं संदन जे भाउ जॉइंट सेक्रेटरी हाई कोर्ट बार कराची सैयद दुर मोहम्मद शाह एडवोकेट सां मुलाक़ात करे खाइनि खे ईद मुबारक पेश कई। DIG हाउस ते आयल महिमाननि खे मिठाई, समोसा ऐं चांहि वग़ैरह सां बहितरीन ख़ातिर तवाज़ा पिणु कई वई, जॾहिं त सैयद पीर मोहम्मद शाह आयल माण्हुनि जा मसइला पिणु